अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हांजे लाइ हिकिड़ो क्राफ्ट प्रोजेक्ट खणी आई आहियां। अॼु असां शीशे जूं बोतलूं जेके आहिनि उहे डेकोरेट कंदासीं ऐं हिकिड़ो सेट ठाहींदासीं पूरो डेकोरेशन जे लाइ। आज मैं ये ग्लास बॉटल्स जो है वो डेकोरेट कर रही हूँ और इन 3 का हमें सेट बनाना है। तो ये एक आपके सामने मैं इसको डेकोरेट करूँगी। इसके लिए हमें 3 मुख्तलिफ साइज़ में चाहिए बॉटल्स, जिनकी हाइट डिफरेंट हो। चौड़ाई से कोई फ़र्क नहीं पड़ता, लेकिन उनकी लंबाई जो है वो अलग अलग हो। ठीक है। 3 डिफरेंट साइज़ में असांखे बोतलूं खपंदियूं, मां तव्हांखे एंड में ॾेखारियां थी। एक्रिलिक पेंट खपंदा असांखे, रेड ऐं ब्लैक खयों आहे मां। उन खां अलावा पाणी जे लाइ कोई थां खपंदो, पेंटिंग ब्रश आहे ऐं कोई प्लेट जंहिंमें असां कलर मिक्स करणु चाहियूं त करे सघूं। हीअ क्राफ्ट ग्लू आहे, वाइट ग्लू। इहा ग्लू ज़रूरी आहे ऐं इहा ग्लू ओरिजिनल हुजणु खपे, छो त नकली हूंदी त उनजो रिज़ल्ट तमामु ख़राबु थी वेंदो। ऐं असांखे हीअ क्राफ्ट ग्लू बि खपंदी। ठीकु आहे। उन खां अलावा अजरक जो जेको कपिड़ो आहे उन जा कुछ पीसिस खपनि। अजरक के जो कपड़े के कुछ टुकड़े हमें चाहिए और हमें चाहिए शीशे। ये बारीक शीशे, छोटे शीशे जो हम लगाते हैं मुख्तलिफ़ चीज़ों पे। ठीक है। उन्हनि शीशनि मां जेको आहे असां प्रॉपर जेके राउंड शेप आहिनि उहे अलग कंदासीं। मैंने अलग कर लिए प्रॉपर राउंड शेप के जो भी ये शीशे हैं, और जो थोड़े टेढ़े मेढ़े हैं उनको अलग कर दिया है। तो ये जो टेढ़े मेढ़े हैं वो ज़ाया नहीं होंगे, बल्कि इनको हम कटिंग करके बाद में यूज़ कर सकते हैं। तो सबसे पहले इस ग्लू के साथ हम इस पे चिपकाएंगे कपड़ा। अजरक का एक पीस ले लें, नाप लें इस तरह कि ये इस पर बिल्कुल ही पूरा आ जाए। ठीक है। लेकिन ऊपर से और नीचे से हमें जगह छोड़नी है। हेठे पासे ऐं मथे पासे खां असांखे जाइ छॾणी आहे। इन लाइ असां हिन जो जेका माप रखंदासीं उहा ईअं रखंदासीं त असांखे स्पेस खपे हेठि भी ऐं मथे भी। ठीक है। नीचे और ऊपर हमें स्पेस चाहिए, इसलिए हम इसकी थोड़ी कटिंग कर लेते। ये ॾिसो, हिन मां ही हिकिड़ो पीस कटे मूं अलॻि करे छॾियो आहे ऐं ही हिन जे सेंटर ते असां हिन खे लॻाईंदासीं हिन ग्लू सां। हीअ ग्लू, हिन ग्लू जी क्वालिटी इहा है त ही सुकण खां पोइ ट्रांसपेरेंट थी वेंदी आहे। ये ग्लू जब ड्राई हो जाती है तो ये ट्रांसपेरेंट हो जाती है, नज़र नहीं आती। ठीक है। सो असां हिन ग्लू सां हिन खे हणंदासीं। ये मैंने इसका पूरा ही ढक्कन उतार दिया है। और कितना हमें स्पेस जो है तकरीबन 4 उंगलियों के बराबर हम इस पर ग्लू लगाएंगे। तो मैं थोड़ी सी ज़्यादा इस पर निकाल लेती हूँ और इसको हम ब्रश के साथ पूरे में फैला लेंगे। ठीक है। हिन ब्रश सां, पेंटिंग ब्रश सां असां हिन खे चौधारी फैलाए छॾींदासीं, जीअं हिन सॼे स्पेस में प्रॉपरली हीअ ग्लू लॻी वञे त असांजो कपिड़ो जेको आहे चङी तरह सां हिन में चिंबड़ी वञे। ही बेस्ट ग्लू आहे क्राफ्ट जे लाइ, यूज़ करण जे लाइ। ऐं हीअ सुकण खां पोइ ट्रांसपेरेंट थी वेंदी आहे, नज़र न ईंदी आहे, त हिन जो इहो फ़ाइदो आहे। ये देखें। ठीक है। ब्रश रखूं था हिते ऐं असां कपिड़ो हिन ते चिमड़ाईंदासीं। कपड़े को थोड़ा सा खींच के और चिपकाना है ताकि ये इस पर प्रॉपरली पूरा आ जाए। ये ॾिसो, थोड़ो छिके असां हिन कपड़े खे हणंदासीं हिन ते त जीअं हे चङी तरह सां हिन ते पूरो अची वञे। अच्छा, इसमें अभी ग्लू लगी हुई है, अगर ग्लू ना हो तो थोड़ी सी और लगा लें। तो ये मैं इस पर यूज़ कर रही हूँ, इसको फिक्स कर देंगे, क्योंकि ये इस तरह से इसके धागे जो हैं वो मज़बूत हो जाएंगे और निकलेंगे नहीं। ये ग्लू अगर असां हिन खे मथां हणूं था ऐं ख़ासि तौर ते हिन जे खुलियल किनारनि ते, त इन सां छा थींदो, जो ही हिन जा धागा न निकिरंदा। ठीक आहे। सो हिन जा धागा ऐं हितां बि जेको ॻंढ आहे इन ॻंढ में बि ग्लू हणंदासीं ऐं हिन जे मथां पासनि ते बि, त जीअं हिन जा धागा सिक्योर थी वञनि ऐं हिन जो हिकिड़ो ॾाढो सुठी फिनिशिंग ईंदी, तो हिन में कोई गुंज या हिन में कोई झोल न रहंदो। ठीक है। तो ये धागों को सिक्योर करने के लिए, कटे हुए किनारों को सिक्योर करने के लिए बहुत ज़रूरी है। अच्छा, इसको अब हमें टाइम देना है, खुश्क होने के लिए रखना है। गीले पे हम काम नहीं कर सकते। हे चङी तरह सां सुकी वञे उन खां पोइ असां हिन ते कमु कंदासीं। ठीक आहे। सो हिन खे रखूं था सुकण जे लाइ। ऐं हीअ हिकिड़ी मां पहिरीं तैयार करे चुकी आहियां, एक को मैं रेडी कर चुकी हूँ। इस पे मैं ये देखें आप, मैंने कहा था कि डिफरेंट साइज़ के होने चाहिए, तो इसके साइज़ में ये फ़र्क है, ये थोड़ी छोटी है।
तो मां हीअ करे चुकी आहियां। हिन ते हाणे असां अॻिलो प्रोसेस शुरू कंदासीं, पर उन खां पहिरियों मां ही ग्लू वारो ब्रश जेको आहे धोई वठां। इस ब्रश को हम साफ़ कर लेंगे। चाहे तो 2 अलग अलग ब्रश ले सकते हैं, पेंट के लिए अलग, ग्लू के लिए अलग, लेकिन इसको उसी वक्त धोना है। इसको अगर रख दिया तो ये जम जाएंगे, ये ख़राब हो जाएगा। ब्रश मां धोई छॾियो ऐं हिन ग्लू खे असां ढक ॾेई इसको टाइट रखेंगे, अंदर से भी ढक्कन, फिर इसका बाहर वाला ढक्कन। ठीकु आहे। सो हिनखे चङी तरह सां जॾहिं टाइट ॿई ढकण ॾींदासीं त हीअ ग्लू ख़राबु न थींदी, इलाही अरसे ताईं हीअ असांखे कम में ईंदी। हाणे असां हिनखे कंदासीं पेंट। इसके ऊपर अब हम पेंट करेंगे ब्लैक जो है पेंट के साथ। ठीक है। ये ब्लैक कलर जो पेंट है, ये थोरो मां हिन ते कढां थी, ज़रा सा यहाँ लगा दिया, ये देखिए। ठीक है। ऐं थोरो ॿिए पासे ॾांहुं, ऐं ब्रश सां असां हिनखे हाणे फैलाईंदासीं, पर हिन कपिड़े जे मथां न अचे। इसको कपड़े के पेंट को ऊपर नहीं आना चाहिए, कपड़े के साथ साथ इसको पेंट कर लें, फैला लें पेंट को अच्छी तरह। ऐं हमेशा जेको यादि रखो त 2 कोट करणा पवंदा आहिनि, छो त ही डार्क कलर जेको आहे इहो प्रॉपरली हिक दफ़े में न कवर कंदो आहे शइ खे। कोई भी जो सरफेस हो ना, तो ये डार्क कलर ख़ास तौर पे इस तरह बोतलों पे या प्लास्टिक पे एक ही कोट में जो है वो कंप्लीट नहीं होता। तो इसको ड्राई करेंगे, फिर इस पे दूसरा कोट लगाएंगे। ठीक है। सो हिनखे हेठे पासे भी ऐं मथे पासे भी, ये नीचे से हो गया है एक कोट, इसको हम छोड़ेंगे ताकि ये खुश्क हो जाए। फिर हम ऊपर की तरफ भी पेंट कर देंगे। इसी तरह 2 ड्रॉप्स के बराबर 2 मोटे मोटे पेंट के ड्रॉप इस पर डालें और इसको फैला लें। ॾिसो हिनखे मां पेंट करे छॾिया, अने मथियों किनारो भी जेको आहे असां पेंट था कयूं। ये हो गया पेंट। इसको साइड पे रखेंगे। ज़ाहिर है इस पे जो अगला काम है इसको ड्राई करेंगे, फिर हम इसके ऊपर काम करेंगे। तो फिलहाल इसको करते हैं साइड पे, ये भी सूखने के लिए रख देंगे। और ये जो है एक मैं पहले से तैयार कर चुकी हूँ। ठीक है। हिन ते मां पहिरियों खां कपिड़ो हणी चुकी आहियां, पेंट करे चुकी आहियां, ऐं पेंट असांजो तकरीबन सुकी वियो आहे। पेंट हमारा खुश्क हो चुका है और कपड़ा भी हमारा ड्राई हो चुका है। तो इस पे हम आगे काम करेंगे, लेकिन सबसे पहले इस ब्रश को धो लेना बहुत ज़रूरी है। ब्रश उन महिल धो, न त इन जो जेको आहे कलर हिते ॼमी सुकी वेंदो। ब्रश धोई वरितो आहे ऐं हाणे जेको आहे ब्रश खे रखियो आहे साइड ते, ॿियूं सभु शयूं साइड ते। ऐं असांखे हाणे खपंदी हीअ ग्लू ऐं ही प्रॉपर राउंड शेप में शीशा। ठीक है। अभी हम ये शीशे जो हैं वो कटे फटे जो थे वो मैंने अलग किए हैं, जो टुकड़े हैं, जो टेढ़े मेढ़े हैं, ये प्रॉपर राउंड शेप है, इनको मैंने अलग कर लिया है। तो इस ग्लू के साथ हम इस पे लगाएंगे शीशे, और ये आप देखिएगा कि फिर किस कदर एक खूबसूरत चीज़ क्रिएट होती है। ठीक है। सो इन हर शीशे के असां हल्की हल्की ग्लू हणंदासीं ऐं असां हिन सां चिंबड़ाईंदा वेंदासीं। एक एक शीशे पे ग्लू लगाएं और इस तरह लगाएं कि शीशा जो है वो आधा हिस्सा कपड़े पे हो, आधा हिस्सा पेंट पे हो। और इसको जो है वो बिल्कुल क्लोज नहीं लगाना, ज़रा ज़रा सा इनमें गैप देना ज़रूरी है। इतना सा गैप ज़रूर दें। ठीक है। हिन बोतल खे मां शीशा हणी वरिता आहिनि। ॾिसो हेठि बि हिकिड़ी लाइन शीशनि जी ऐं मथे बि हिकिड़ी लाइन, ऐं विच ते जीअं प्रिंट हुजे, प्रिंट में जीअं डिज़ाइन आहे, हिते राउंड आहे त मां हिन में राउंड शेप में हया आहिनि, ऐं हिते हिकिड़ी पॉइंटेड जेका चइनि पननि वारी फुलड़ी आहे त मां उन ते उन हिसाब सां आहिनि। तो जिस तरह से कपड़े का प्रिंट हो, इस तरह से इसमें जो है वो काम करना है। और अपने हिसाब से, अपनी सोच के हिसाब से भी आप इसमें शीशे लगा सकते हैं। जैसे मिसाल के तौर पे इनके बीच में एक एक शीशा लग सकता है, इस राउंड और इसके बीच में। तो ये एक एक शीशा में लगा लेती हूँ। तो पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी पसंदि सां हिन ते जेको आहे तव्हां शीशा हणी था सघो। जीअं जहिड़ो तव्हां वटि अजरक जो डिज़ाइन हुजे, जहिड़े टाइप जो पैटर्न हुजे, उन हिसाब सां तव्हां उन में कमु कयो। ऐं शीशा मुंहिंजा थी विया आहिनि कंप्लीट हिन ते हाणे असां रेड सां थोड़ी पेंटिंग कंदासीं। ठीक है। ये शीशे लगाने के बाद इस पर मैं करूँगी रेड के साथ थोड़ी सी पेंटिंग, वो अभी मैं आपके साथ शेयर करती हूँ। इन जे लाइ असांखे खपंदी ही है कॉटन बड। ठीक है। एक कॉटन बड चाहिए। थोड़ा सा रेड पेंट जो है, रेड जो है वो डार्क रेड होना चाहिए, और ये जो है ब्राइट रेड नहीं होना चाहिए, इससे मरून जैसा कोई रेड हो
तो ज़्यादा बेहतर है। अगर वो थोड़ा ब्राइट रेड होगा तो इतना मज़ा नहीं आएगा, क्योंकि इसमें जो है वो मरून कलर है ना, तो ये रेड के साथ पेंट करने से ये थोड़ा नुमाया हो जाएगा। सो असां हाणे हिन ते रेड सां ठाहींदासीं डॉट्स। ठीकु आहे, हिकिड़ा डॉट्स हिन जे सेंटर में, ॿिया डॉट्स शीशे जे मथां। एक डॉट हम शीशे के साथ बनाएंगे, दूसरा बनाएंगे नीचे। तो ये एक ऐसे लड़ी सी बन जाएगी, हिकिड़ो टॉप ते हिकिड़ो हेठि। ठीकु आहे। सो हिन कॉटन बड सां ॾाढी सुठी तरह पेंट थी वेंदियूं आहिनि शयूं, त तव्हां हुन सां करे था सघो। एक 2 शीशों के दरमियान और एक शीशे के साथ। अहिड़ी तरीक़े सां जॾहिं असां हिन डार्क रेड सां हिनखे पेंट कंदासीं त ही असांजा जेके अजरक जो प्रिंट आहे मरून कलर जो, इहो थोरो नुमाया थी वेंदो। ऐं ही फर्स्ट क्लास हिकिड़ो आर्ट पीस, हिकिड़ो डेकोरेशन पीस क्रिएट थो थिए। ऐं ज़रूरी न आहे त घर खे डेकोरेट करण जे लाइ असां इलाही सारा पैसा ख़र्च कयूं ऐं असां महांगियूं शयूं वठी अचूं। इस तरह जो घर में पड़ी हुई बेकार चीज़ें, उन पे थोड़ा बहुत खर्च करके हम एक बहुत ही खूबसूरत चीज़ क्रिएट कर सकते हैं। ठीकु आहे। अहिड़ी तरह सां इहे ई साॻिया ई तरीक़े सां डॉट्स जेके आहिनि मां हिन जे मथां बि कढंदसि। इनमें मैं सिर्फ टॉप शीशों पे बना रही हूँ ये डॉट्स, शीशों के ऊपर, बीच में नहीं बना रही। ठीकु आहे। सो हिन शीशनि जे विच विच में ईअं असांखे कढणा आहिनि, सॉरी शीशनि जे मथां विच में न। ही ॾिसो त हाणे हीअ असांजी हिकिड़ी बॉटल जेका है रेडी आहे। इसी तरह से अगर हम ये तीनों बोतलें जब हम डेकोरेट करेंगे इस तरह, ये जैसे ही ड्राई होगी तो मैं इस पर पेंट कर लूँगी। इसका पेंट अभी गीला है, जैसे ही ड्राई होगा तो इस पर मैं शीशे लगा लूँगी। तो ये 3 का सेट बनाना बहुत ज़रूरी है मेरे हिसाब से। अब ये मेरे हाथ ख़राब हो गए पेंट में, क्योंकि ये बॉटल अभी गीली है। ठीकु आहे। सो ही जीअं ई सुकंदी त मां हिनखे ॿियो कोट बि कंदमि, इसके ऊपर भी 2 कोट करूँगी, इसके ऊपर भी। त ये हिकिड़ी तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत डेकोरेशन जी हिकिड़ी शइ आहे। कंहिंखे गिफ्ट में बि ॾेई था सघो, पंहिंजे घर में सजाए सघो था। ऐं बोतलनि ते कोई ख़र्च न आहे, कपिड़े जा बचा सचा टुकड़ा अहिड़ा प्रिंट हर घर में हूंदा ई आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हांजो जेको ख़र्चु ईंदो सिर्फ़ु पेंट या शीशा या ग्लू, थोरो घणो त ख़र्चु करिणो ई पवंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। सो ही हिकिड़ो असांजो ज़बरदस्त क़िस्म जो क्राफ्ट जेको आहे रेडी आहे डेकोरेशन जे लाइ। मुझे उम्मीद है तव्हांखे ये वीडियो वणी होंगी। अगर आपको ये वीडियो अच्छी लगी हो तो ज़रूर इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और मेरे चैनल को सब्सक्राइब करें, ताकि आइंदा भी इस तरह का जो कुछ मैं आपके साथ शेयर करूं वो आप इजीली देख सकें। खुश जो आबाद जो हमेशा चवंदी आहियां, प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। अल्लाह सी तव्हांखे सलामत रखे, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।